बाबा इंजीनियर साहिब रिश्वत घटि वठो, पाण सभिनी खे गॾिजी सिंध अमड़ जी ख़िदमत करणी आहे। बाबा सिंध पंहिंजी माउ आहे ऐं असांखे पंहिंजे धरतीअ सां नींहुं निभाइणो आहे। साईं तव्हां लाइ ख़्वाम खां प्रोपेगेंडा लॻी पई आहे। तव्हां त वॾा अज़ीम इंसान आहियो साईं। साईं जेकॾहिं तव्हांजी इहा पॉलिसी आहे त असां तव्हांखे कमु बहितर करे ॾेखारींदासीं। हाज़िर साईं। साईं गुज़िरियल दौरनि में त रुॻो टेंडर ते पैसा हूंदा हुआ, सेब के 2-3 सैकड़ो, पर हाणे त टेंडर थियण खां अॻु ठीका नीलाम थियो वञनि, 10 खां 15 सैकड़ो ताईं टेंडर ते वरी पैसा अलॻि। साईं इन मामले ते को कदम खणो त जीअं कमु बहितर ऐं क्वालिटीअ जा थी सघनि। साईं बाबा मूं तव्हां सभिनी जूं वॾे गौर सां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि दौरनि जूं ॻाल्हियूं न कयो। उन वक़्तु वज़ीरनि ऐं हुक्मरान खे दुबई ऐं लंडन जा रस्ता ॾिठल कोन हुआ, न वरी उन्हनि खे ख़बर हुई त मुल्क खां ॿाहिरि पैसा कीअं मोकिलजनि, यानी मुल्क खां ॿाहिरां मिल्कियतूं कीअं ख़रीद कजनि। हाणे मुक़ाबिलो लॻो पियो आहे। बाबा तव्हां कीअं चाहींदव त तव्हांजो वज़ीर ऐं उन जा सिफारिशी पोइते रहिजी वञनि? इहो हरगिज़ न थींदो बाबा, हरगिज़ न थींदो। चङो हाणे बाबा इहो ॿुधायो त कंहिं केतिरो माल आंदो आहे या ठला हथ खणी अची पहुता आहियो? माल जो हिसाब किताब कयो त मीटिंग खे बर्खास्त कयूं। हा बाबा, पर हिकिड़ी ॻाल्हि चवां त रिश्वत न वठो न खाओ, तव्हांखे सिंध अमड़ जी पारत आहे बाबा।